नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु सबको ऑफिस ज़िले उमरकोट में अची करमचंद ओड पंहिंजो बयान रिकॉर्ड करे। रिपोर्ट सैयद अब्दुल रहमान शाह जे मुताबिक़ करमचंद ओड पंहिंजो रिकॉर्ड बयान कराईंदे चयो त मुंहिंजी ज़ाल काफ़ी अरसे खां मुंहिंजा साला रोकियो वेठा आहिनि। मूंखे ज़ाल खे तलाक ॾियण जी घुर कनि पिया। हर पल मोतमार धमकियूं बि ॾेई रहिया आहिनि। इन करे मां पंहिंजी ज़ाल कायमा धी लोंग ओड वेठल ॻोठ ढक मांधल हिन चयो त मां कोर्ट सबूरी खे अर्ज़ कयां थो त मां पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां ज़ाल खे तलाक लिखी ॾियां थो। मुंहिंजा साल हाकिम ओड ऐं दर्जी मलूक ओड मूंखे एक्सीडेंट करण जूं ऐं मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मूंखे उन्हनि मां जान जो ख़तरो आहे। मूंखे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार इहे हूंदा। नाले करमचंद ओड वेठल ॻोठ ओड पारो मुंहिंजो आदत आहे त मुंहिंजे सालनि ऐं हर वार 3-4 चकर अॻे बि खां इजाज़ती कई आहे। हींअर बि मुंहिंजी घरवारी रखी छॾी आहे ऐं घरवारी खे चयो वञे त तूं कोर्ट में वञ बेदावा थी। उन जे करे मां ख़ुशी खां चवां थो त भले अचे ऐं मूंखे मौत मार जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मलूक दर्जी आहे ऐं हाकम ड्राइवर जेको टैक्सी अॾे ते रहंदो आहे हुन चयो आहे जिथे गॾियो आई त तोखे एक्सीडेंट करे मारे छॾींदासूं। ऐं आऊं हक़ सच वारनि जी ऑफिस में आयो आहियां ऐं मूंखे हक़ मिले। ऐं ॿियो नंबर त थर्दीप खयल आहे उहो बि घरवारी जंहिंजे कार्ड ते आहे उहो पाण भरे। ऐं ग़रीब माण्हू नथो भरी सघां, उहो पंहिंजे माइटनि खे पैसा ॾिना विया। ऐं हाणे आऊं सबको ऑफिस में आयो आहियां। हीउ बयानु रिकॉर्ड रखियो वञे ऐं वस वारनि खे अपील थो कयां त मूंसां हक़ इंसाफ़ कयो वञे।